महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो एकड़ो इंसान इंदो अल्लाह जी बारगाह में नेकियूं न हुंदस ईमान कलमो तो हुंदस पर गुनाहगार हुंदो। रब साईं फरमाइंदो गुनाहन खां धोपजण जे लाइ जहन्नम में वञे पो उन जी नज़र पवंदी हिकड़े आलिम दीन ते अल्लाह जे प्यारे बाने थे। महबूब मुस्तफ़ा फरमायो उहो गुनाहगार उन आलिम दीन के चवंदो। मारिफुल हदीस जे अंदर मौलाना मंजूर अहमद नौमानी या हदीस पाक बयान कई है। तंहिंजे करे ॻाल्हि स्टेज ते कमज़ोर न कजे, ॻाल्हि ज़िम्मेदारी सां कजे। त उन गुनहगार बांधड़ो आलिम दीन खे ॾिसी चवंदो हल आरिफ़तनी इन्नी शरबतु लकल मां, साईं मूंखे सुञाणियो था मां तव्हांखे पाणीअ जो ढुक पीआरियो हुम। खडवारी जे जलसे में आयल हुयो तव्हां आलिम दीनदार क़ुरान जे जलसे में, मां गुनहगार तव्हांखे पाणीअ जो ढुक पीआरियो। हल आरिफ़तनी इन्नी शरबतु लकल मां, साईं मूंखे सुञाणियो था मां तव्हांखे पाणीअ जो ढुक बि पीआरियो। हल आरिफ़तनी इन्नी वज़अतु लक माल वज़ू, तव्हांखे वुज़ू करणो हो निमाज़ पढ़णी ही, नलको मां गेड़ियुमि बदनो मां भरे ॾिनो। अल्लाह जे रहमत खे जोश ईंदो। रब साईं उन आलिम दीन खे फरमाईंदो मुंहिंजा बान्हा जेकॾहिं तूं अॼु जन्नत में वञे थो हिन गुनहगार बांधड़े तुंहिंजी ख़िदमतूं कयूं हूं मां रब जी रज़ा जे ख़ातिर, तंहिंजे करे इन गुनहगार खे बि पाण सां गॾु जन्नत में वठी वञ।